घोटकी ज़िले जे सनती इदारे एफएफसी इंतजामिया के रेजिडेंट मैनेजर ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा, कर्नल शकील चिट्ठा, कर्नल शुजात मिनहास पीआरओ एफएफसी अमानुल्लाह शर ऐं अहमद अली सुबरो मुतासिरीन के घरनि जी तामीरात कराए रिलीफ फ्राहम करण के हवाले से एक नई तारीख़ रक़म करे छड़ी आहे। उन सिलसिले में गुज़िरियल ॾींहुं पिणु एफएफसी इंतजामिया के ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा ओबावड़ो ऐं डहरकी तालके के ॻोठनि जंद वॾो मोहम्मद सिद्दीक शर मटरकोट समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वधीक हिकु दर्जन के लगभग घरनि जूं चाबियूं मालिकनि हवाले करे छॾियूं। उन सिलसिले में इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त असां बेपहुच मिसकीन माण्हुनि खे घरनि जी छत ॾेई एफएफसी इंतज़ामिया हिकु मिसाल क़ाइमु करे छॾी आहे, जंहिंजी जेतिरी तारीफ़ कजे सा घटि आहे। असां एफएफसी इंतज़ामिया जा इंतिहाई थोराइता आहियूं, समूरी ज़िंदगी हुननि खे दुआऊं ॾींदासीं। इन मौक़े ते एफएफसी इंतज़ामिया जे ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चवणु हो त 100 घरनि जूं चाबियूं अदावत मुकमल थियण बाद हिन वक़्त ताईं मालिकनि हवाले करे छॾियूं आहिनि। वधीक घरनि जी अदावत जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे। ॿिए मरहले में डिस्पेंसरी ऐं ज़बून हाली जो शिकार बणियल स्कूलनि जी अदावत जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। हुन जो वधीक चवणु हो त बरसातुनि दौरान बेपहुच मारूअड़नि खे खुलियल आसमान हेठि हिकु खट ते ॾिसी तकलीफ़ पहुती, जंहिं बाद फौरी तौर ते अहिड़नि बेपहुच माण्हुनि जे घरनि जी अदावत जो सिलसिलो शुरू कयो वियो, जेको बदस्तूर जारी आहे, छो त अहिड़नि मुस्तहिक माण्हुनि जी ख़िदमत करण सां दिलि खे सुकून मिलंदो आहे। असां हालिया बरसातुनि बाद मुतासिरीन खे हर मुमकिन रिलीफ फ्राहम कयो आहे। वधीक हर मुमकिन रिलीफ फ्राहम करण लाइ असांजी टीम अमल पेरा आहे।